हेलो। जी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां मुश्ताक भट्टी पिया ॻाल्हायो? जी मुश्ताक थो ॻाल्हायां। माशाअल्लाह माशाअल्लाह। तव्हांजा प्रोग्राम माशाअल्लाह ॾाढा सुठा आहिनि ऐं ॾिसंदी आहियां माशाअल्लाह। अच्छा, जी किथे जी ॾिसंदा आहियो? सर टीवी ते ॾिसंदमि बाक़ी किथे। हा सही जी आहे। ऐं जेकर माशाअल्लाह तव्हां अॼुकल्ह सोशल प्रोग्राम। मीडिया बि अची वई आहे ऐं जी जी कुझु एफएम रेडियो जा जेके प्रोग्राम आहिनि उहे बि वीडियो बि अची विया आहिनि लिया जी बिल्कुलु। ऐं टीवी ते प्रोग्राम हलनि पिया न। जी अच्छा जी तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? शकीला पई ॻाल्हायां फ्रॉम हैदराबाद। छा नालो ॿुधायो? शकीला। शकीला। हा। ठीकु आहे शकीला, सभु ठीकु आहियो? जी मज़े जी में? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? सभु केरु शुक्र अच्छा आहे। तव्हां सां मुलाक़ात करणी हुई। मुलाक़ात करणी आहे तव्हांखे मूंसां? जी जी कहिड़े सिलसिले में? बसि ईअं ई मिलण जो दिलि पई चवे त तव्हां सां मिलां। हा त बसि तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी आहे कैमरा जे ज़रिए, ज़बरदस्त हिकिड़ी मुलाक़ात थी थी अच्छा वञे न कैमरा का अलावा प्लीज़ प्लीज़। टीवी स्क्रीन ते त मुलाक़ात थी वञे न, जॾहिं लाइव पाण आहियूं, तव्हां साम्हूं हूंदा आहियो, न असां टीवी तव्हांजे स्क्रीन साम्हूं हूंदा ते आहियूं। न तव्हां सां ईअं लाइव मिलण थी चाहियां प्लीज़। अच्छा ईअं तव्हां मिलण थी चाहियो? जी बिल्कुलु। इंशाल्लाह ज़रूरु तव्हां मिलंदासीं। कॾहिं मिलंदा? कॾहिं जी का ख़बर न आहे पर मिलंदासीं प्लीज़ इंशाल्लाह टाइम ताला। ॾियो हिकिड़ो मूंखे प्लीज़। तव्हां सां मिलण जी दिलि थी करे। मूंसां मिलण जी दिलि थी करे तव्हांजी। सो अच्छा हाणे ॻाल्हि इहा आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। न। अम्मी सां ॻाल्हाईंदो? कंहिंसां? मुंहिंजी अम्मी सां। उहा बि तव्हांजी वॾी फैन आहे। अच्छा हा उहा ठीकु बि आहे, तव्हां तव्हांजी पंहिंजे वॾी अम्मी खे फैन ॾियो। आहे। हेलो अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। अबा ख़ुशि आई? सभु ठीकु ठाक शुक्र अल्लाह अल्लाह ख़ुशि कतई। अबा केरु मुश्ताक भट्टी आई जा? हा मां अबा तुंहिंजा प्रोग्राम असां ॾिसंदा आहियूं हिन ते टीवीअ ते ॾाढा भला हूंदा आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह वरी हा तव्हांजी अल्लाह वॾी ख़ुशि महिरबानी कंदई। बा अल्लाह अञा वधाई ॾे, असांजी दुआ अथव। महिरबानी ऐं महिरबानी असां महिरबानी। ॿुआरी नंढड़ी चवे थी मां हिन सां मां मिलण थी चाहियां। कॾहिं मिलंदे सभु? अमा मां त चवां तूं रुगो टीवी खोलींदी कर, बटन ऑन कंदी कर त साम्हूं अबा अची वेंदो टीवीअ भई। खे छॾियोसि। मां तव्हां सां इहे लाइव मिलण थी चाहियां कराचीअ में। हा जॾहिं आयुसि कराची त ॿुधाईंदोमांव। मां जा भला कराची असां में ॾे तव्हां ईंदव महिरबानी कयो तव्हांजी असां महिरबानी बि कंदासीं। इंशाल्लाह ज़िंदगी रही मुलाक़ात थींदी, ज़रूरु थींदी मुलाक़ात। तव्हां अचो ठीकु आहे न प्लीज़। मां ईअं न कयो। मुंहिंजो मुड़ुस खां डपु न कयो, उहो दुबई आहे। न पोइ तव्हांजे मुड़ुस सां छो न कंदुसि मां? अलाए ड्रिजो था तॾहिं त तव्हां जवाबु था छो ॾियो। न ईअं न कयो ॾाहो थी ईअं न कर। न मां न रिजण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजी महिरबानी तव्हांजी मोहबतूं आहिनि। हा अचु हिकिड़ो दफ़ो असांखे मुंहुं ॾेखारे वञ। अलाह ख़ुशि कंदई। असां तव्हांजा वॾा फैन आहियूं। तव्हांजी महिरबानी तव्हांजा तव्हांजी एफएम मोहबतूं। ते प्रोग्राम बि ॿुधंदा आहियूं। सही 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 हा सही। इहा मुंहिंजी नंढड़ी पई आहे रुगो एफएम ते तव्हांजा प्रोग्राम बि ॿुधंदी आहे। अच्छा हा इहा महिरबानी कयो। नंढड़ी जी दिलि ख़ुशि कयो मिलोसि। हा बिल्कुलु तव्हां सां मिलंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु अच्छा तव्हां मिलंदासीं। इहा कयो तस्वीर मोकिलींदव? तस्वीर कंहिंखे मोकिलियांव? मूंखे मोकिलींदव व्हाट्सएप ते? व्हाट्सएप ते तव्हांखे हा इहे अलाए छा चवंदा अॼुकल्ह जो दौरु अलाए कहिड़ो आहे। इहे फेसबुक वरी एच बुक अलाए छा चवंदा आहिनि। वरी व्हाट्सएप अलाए छा चवंदा हुन इन ते। खोड़ पई अथव पिक्चर हिन ते, फेसबुक ते खोड़ पयूं आहिनि पिक्चर। फेसबुक वरी कहिड़ो आहे जो केरु आहे किथे रहंदो तव्हां आहे? हाणे चयो न इहो फेसबुक जो ॻाल्हि। अलाए असां कहिड़ी ख़बर असांखे इहो फेसबुक छा आहे? तव्हां ॼाणो न असां पढ़ियूं असांखे कहिड़ी ख़बर चोथों सूरत ॾी। तव्हांजी धीउ ॾाढी होशियारु आहे हुनखे ख़बर हूंदव। अच्छा अच्छा ॻाल्हाए मुंहिंजी धीअ सां। हा हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ठीकु आहे जी तव्हांजी वॾी महिरबानी। जी जी न प्लीज़ प्लीज़ ॻाल्हायो मूंसां। तव्हांजी अधी वॾी न चओ न महिरबानी तव्हां प्लीज़। सां गुफ़्तगू। जी प्लीज़ मूंखे अधी न चओ प्लीज़। छा न कयां? बेवफ़ाई न कयो। बेवफ़ाई कहिड़ी ॻाल्हि आहे? हा फोन बेवफ़ाई ते था हाल कयो वाल न। थियो अधी छो चयो तव्हां मूंखे? प्लीज़ ईअं न कयो अधी न चओ। अच्छा अधी तव्हांखे न चवां? हा ठीकु आहे तव्हांखे छा चवां मां? मूंखे नालो मुंहिंजो खणो न शकीला। प्यार में चवंदो न शकीला मां तव्हां ॾे हली ईंदमि बसि। वाह प्लीज़ तव्हांखे हाणे ॾाढो जल्दी प्यार थी थो वञे न। ईअं न कयो प्लीज़ मिलो मूंसां।
अच्छा अच्छा, कॾहिं तव्हां रखंदव अॻिला- प्रोग्राम मिलण जो? जी तव्हां अचो न सुभाणे मूंसां मिलण। तव्हां सां सुभाणे मिलण अचां? हा किथे मिलण अचां मां तव्हां सां सुभाणे? हैदराबाद में, ऐं अफ़्तारी असां हाणे वटि तव्हां- कजो। जी सॉरी, अफ़्तारी असां वटि कजो। हाणे त हीअं कयो तव्हां पाण में डिसाइड कयो, अम्मा ऐं तव्हां पाण में डिसाइड कयो, न मां न पहिरियों न त तव्हां प्लीज़ सां कराची प्लीज़ में मिलणा या तव्हां सां अम्मी खे हैदराबाद छॾियो, अम्मी खे छॾियो, तव्हां ॿुधायो ईंदो न ईंदो? तंहिं करे पहिरियों तव्हां डिसाइड करे वठो डिसाइड थी वियो आहे। तव्हांखे मिलणो किथे आहे, ठीकु आहे न? अदा तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब। न को शकील आहे हिते, न कोई शकीला जी मां आहे हिते। त पोइ हिते केरु? सर मां पाण हुउमि, मुंहिंजो नालो आबिद आहे, आबिद सिंधी। आबिद सिंधी। जी जी सर। आबिद साहब, कीअं आहियो? जी सर, ठीकु आहियो? दुआ आहे, अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सर मां तव्हांजो वॾो फैन आहियां, ऐं मां तव्हांखे इन जे करे थोरो तंग कयो त बिल्कुलु असां बि आहियूं बिल्कुलु सोशल मीडिया ते। आवाज़ बि तव्हांजो हुयो, शकीला जो आवाज़ बि तव्हांजो हुयो? जी सर, मुंहिंजो पंहिंजो हुयो। मदर जो आवाज़ बि तव्हांजो हुयो? सर मुंहिंजो पंहिंजो बिल्कुलु। तमामु सुठो, तमामु सुठो, ज़बरदस्त परफॉर्मेंस ऐं रही। तव्हां सां ॾाढी ख़ुशी थी ॻाल्हाए करे, ऐं तव्हांजा फैन बि आहियूं माशाल्लाह, ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो मोहबत ॻाल्हाए करे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजी परफॉर्मेंस तमामु सुठी रही यार, माशाल्लाह। सर वॾी महिरबानी, थैंक यू सर। अच्छा, हिकिड़े टाइम ते ॿिन्ही शयुनि खे परफॉर्म करणु, जी सर। तमामु सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी सर ॻाल्हि आहे। तव्हांजी वॾी महिरबानी सर। इंशाल्लाह टाइम जीअं मिलियो तव्हां सां मिलंदा थी, अगरि तव्हांखे टाइम मिलियो त ज़रूरु मिलिजो सर। इंशाल्लाह मुलाक़ात थींदी। महिरबानी सर, महिरबानी। ठीकु आहे न? ओके सर, थैंक यू सर, थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।